अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? मेरे अवन सभु ठीकु हूंदा दोस्तों। अॼु की हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां ज़ाहिद सिद्दीकी जे बारे में। ज़ाहिद सिद्दीकी जेको आहे आई थिंक सभिनि जो ॾिठल वाइठल ॿुधल हूंदो ऐं माशाल्लाह KTN जो पहिरियों ड्रामो जॾहिं पियो थिए मामा लालू, त इन ड्रामे में ई तव्हांखे पिणु ॾिसण में आयो हूंदो ज़ाहिद सिद्दीकी जो बहितरीनु किरदारु आहे मामा लालू ड्रामे में। यानी मामा लालू हिकु सीरियल हुन वक़्तु रिथियो वियो हुयो KTN ते। सो अॼु हुन ज़ाहिद सिद्दीकी जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदुमि ज़ाहिद सिद्दीकी किथां जो आहे ऐं तक़रीबन उहो हिन ड्रामा जेको हाणे हलनि था कहिड़नि ड्रामनि में अचण वारो आहे या कहिड़ा ड्रामा करे रहियो आहे। सो महिरबानी करे तव्हांखे कर्ज़ु आहे त अगरि तव्हां असांजे चैनल ते पहिरियों दफ़ा आया आहियो त महिरबानी करे असांजे हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों हमेशह लाइ जीअं चवंदा ईंदा आहियूं तव्हांखे त असांजे चैनल खे उन लाइ सब्सक्राइब कयो त तव्हांखे ईंदड़ फ्यूचर में जेके असां एंटरटेन वीडियो ठाहींदा पिया अचूं, बायोग्राफी वग़ैरह हेॾो होॾो, त उहे तव्हां ताईं आसानी सां मिलंदियूं रहंदियूं तव्हांखे। सो दोस्तों ज़ाहिद सिद्दीकी दादू शहर जे हिकु ॻोठ जो आहे, यानी ॿ वाहन जिन जे विच में ॻोठ आहे दुआबो सॾिबो आहे। ज़ाहिद सिद्दीकी जेको आहे सो ईअं चइजेसि त फ़न जी दौर में तक़रीबन जेकी मूंखे ॼाण आहे त 1990 खां पोइ आयो आहे ऐं केतिरा ई हुन सिंधी ड्रामा कया आहिनि एक्शन वारा। ऐं ज़ाहिद सिद्दीकी उहो वाहिद एक्टर आहे जेको फ़नीअ में हणो त फ़नी में त अचे थो, जे एक्शन में हणो त एक्शन में आहे, जे लव में हणोसि त लव में आहे, सैड में हणोसि त सैड में आहे। तव्हांजे अखियुनि जे अॻियां इहो ॾिठल वाइठल हूंदो त मस्करनि जे ॻोठ में बाक़ाइदे फ़नीअ में बि हले पियो ऐं तक़रीबन तव्हांखे ॿुधायां अजब दुनिया में मस्करीअ में हले पियो। ॾाढनि जे ॾे में हिकु सैड किरदारु हुयो ऐं एक्शन वारो उन में बि हले पियो। तव्हां ॾिठो हूंदो ॾाढनि जो ॾे त ख़तमु थी चुको आहे पर किरदारु तव्हां उहो न विसरियो हूंदो। सो दोस्तों ज़ाहिद सिद्दीकी पंहिंजी ज़िंदगी जो हिकु बहितरीनु ड्रामा करे रहियो आहे ऐं ईंदड़ फ्यूचर में सुठा कंदो इंशाल्लाह उमेद आहे। ऐं ज़ाहिद सिद्दीकी जो हाणे मश्करनि जो ॻोठ ऐं अजब दुनिया हली रहियो आहे। सो दोस्तों कीअं लॻो वीडियो? अगरि सुठो लॻो हुजे त महिरबानी करे असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, कमेंट कंदा, महिरबानी।